2012 में जॾहिं असांजो चेयरमैन शहीद थी वियो, उन खां वठी मुसलसिल इन कोशिश में त शहीद बशीर खान जी महिनत कामयाब थिए। हुन जी निजूं कचहरियूं सभिनी दोस्तनि खे यादि आहिनि। ऐं आउं दावा सां थो चवां त शहीद हनीफ सागर अदब में भी अहिड़ो ई हुयो जहिड़ो ॿारहं हूंदो। ईअं हुयो ई न अंदर में हिकिड़ा अमल ॿाहिरि में ॿियूं ॻाल्हियूं। ईअं हनीफ सागर जो इहो वरी न हुयो। जेका ॻाल्हि हू बहितर पंहिंजी सम्झ मुताबिक़ सही सम्झंदो हो उहा चई ॾींदो। 1995 में असांजो शहीद चेयरमैन जेल में हुजे, साईं GM साहिब जो जनाज़ो, उनखे बि असां पुलो ॾिनोसीं। शहीद बशीर खान असांजो वॾो सभिनी सॼी पार्टी जो वॾो, जंहिं अहिड़ी महिनत करे पंहिंजी पार्टी ठाही, उनखे बि पुलो ॾिनोसीं। ॿिन्हिनि रहबर ऐं चेयरमैन जी खे पुलो ॾींदे ईमानदारी सां दिलि चवंदी त अञा वधीक जदोजहद कजे त जीअं मिशन कामयाबु थिए। पर आउं इहा पंहिंजे करे हक़ीक़त थो चवां त टियों ॾींहुं दिलि बिहजी पियो वञे। पुलो ॾींदे ईअं पियो महसूसु थिए त छा थींदो, कीअं थींदो। घटि में घटि मुंहिंजी हाणे इहा कैफ़ियत आहे त छा करणु घुरिजे, छा थिए, कीअं थींदो। मुंहिंजी उहा कैफ़ियत न आहे जेका साईं GM साहिब खां पोइ हुई, जेका शहीद बशीर खान कुरैशी खां पोइ हुई। कॾहिं कॾहिं इंसान आहे, मुंहिंजी हाणे उहा कैफ़ियत न आहे, न रही आहे। हनीफ सागर तमामु वॾियुनि खूबियुनि जो मालिक, तमामु घणा बहस थींदा आख़िर में त कहिड़े तरीक़े सां अॼु सॼी क़ौमी तारीख़ जी का हिकिड़ी थोरी न, पर सॼी क़ौमी तारीख़ मुश्किलातुनि जो शिकार आहे। सॼी क़ौमी तारीख़ मुसीबत जो शिकार आहे। सॼी क़ौमी तारीख़ सरकारी अताब जो शिकार आहे। ऐं उन में सॼी क़ौमी तारीख़ मुछल बि आहे। त अहिड़े सूरतहाल में कहिड़े तरीक़े सां सुठे बहितर नमूने सां पंहिंजे प्रोग्राम ते क़ाइमु रहंदे असां हिन मुसीबत मां निकिरी अचूं, इहो मौजूदा दौर में सभिनी क़ौमी तहरीक जे कारकुननि अॻुवाणनि जे आॾो इहो हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। इन मौज़ू ते तमामु घणा सां बहस कंदा, मुख़्तलिफ़ राय हूंदी। आउं कोशिश कयां थो पंहिंजो पाण खे संभाले शहीद ते सॼो हिकिड़ो पंहिंजो मज़मून लिखां। आउं एतिरो अर्ज़ु कंदुसि त कारकुन नंढा वॾा न थींदा आहिनि। कारकुननि जी असां इज़त न कंदासीं त ॿियो केरु इज़त कंदो। इन करे असांखे ख़बर न आहे त सुभाणे आउं हिन काफ़िले खां अलॻि थी वञा, सुभाणे ॿियो केरु असांजो दोस्त साथी अलॻि थी वञे। अचो त हिक ॿिए जो क़दुरु करणु सिखूं। अचो त हिक ॿिए खे अहमियत ॾियणु सिखूं। अचो त हिक ॿिए खे इज़त ॾियणु सिखूं। सुभाणे कहिड़ी ख़बर त केरु हलंदड़ काफ़िले में असां खां छिॾी वञे, धार थी वञे। छिॾी धार थी वञे मतिलबु इहो आहे त हू
ॿी दुनिया न हलियो वञे ईअं थी सघे थो तंहिंजे करे पोइ वेठा रोऊं पोइ वेही रोअण खां सुठो आहे त असां हिक ॿिए जे लाइ दिलि में मोहबत रखूं हिक ॿिए खे इज़त ॾियूं हिक ॿिए जो क़दुरु कयूं। आउं सम्झां थो पियो त क़ौमी तहरीक खे हिन ॾुखे मरहले मां पाण फ़क़ति इन रवैये तरीक़े सां कढी सघूं था ऐं ॿियो को तरीक़ो कोन्हे। असां गाॾियुनि में सदाईं सफ़र कंदा हुआसीं, घणो करे अकेला हूंदा हुआसीं ऐं हू पंहिंजे नियाणियुनि खे गाॾी में घणो करे या त निंड कंदो या पंहिंजे नियाणियुनि सां कचहरी कंदो घर वारनि सां, उन्हनि खे आपी कापी सॾींदो। त आपी कापी खे यकीन हुजणु घुरिजे असां हनीम सागर नथा थी सघूं, असां हनीम सागर नथा थी सघूं पर कोशिशि कंदासीं। असां तव्हांखे ॻोठ वारनि जे आसे ते कोन छॾींदासीं, असां तव्हांखे माण्हुनि जे आसे ते कोन छॾींदासीं, कोशिशि कंदासीं असां तव्हांजे लाइ हनीम सागर जहिड़ो किरदारु अदा करे सघूं। तव्हांजी महिरबानी।